नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो पब्लिक एंड रिलेशनशिप कोऑर्डिनेशन सेक्रेटरी पीपल्स पार्टी सांगड़ मीरसन राजड़ खिपरो में अवामी न्यूज़ हेड ऑफिस जो दौरो कयो, जिते डायरेक्टर अवामी न्यूज़ ऑफिस अब्दुल रज़ाक राजपूत आदर भाव कयो। इन मौके ते मीरसन राजड़ अवामी न्यूज़ ऑफिस जो कंप्यूटर सेक्शन समेत स्टूडियो भी घुमी ॾिठो। इन मौके ते मीरसन राजड़ सां पीपी अॻवान मोहम्मद अज़ीम जूणेजो, मोहम्मद हयात हिंगोरो, सदाम हुसैन ऐं ॿिया मौजूद हुआ। मीरसन राजड़ अवामी न्यूज़ ऑफिस जे दौरे दौरान वधीक चयो आहे त माशाल्लाह ॾिसी हैरत थी त सुठो तमामु बहितरीनु सेटअप आहे ऐं मसइला जेके लोकल इशूज़ हिते थियनि था उहे तमामु बहितर नमूने में हाईलाइट कयो था, जेके पोइ इदारनि कंसर्न डिपार्टमेंट्स में वञनि थियूं रिपोर्ट्स, उहे शिकायतूं, त उहे अवामी जेका न्यूज़ आहे उनजे थ्रू तमामु प्रॉपरली ऐं तमामु क्विकली वञनि थियूं ऐं ॾिसी तमामु ख़ुशी थी त अवामी न्यूज़ एतिरो बहितरीनु कमु करे पई, तमामु लाजवाब, तमामु बहितरीनु। ऐं ॿियनि जेको आहे सो शहरनि में बि अवामी न्यूज़ हिकिड़ो सिंबलिक आइकॉन थी वियो आहे, त उन्हनि खे बि ईअं अहिड़े बहितर नमूने कमु करणु घुरिजे। ऐं मूंखे ख़ुशी थी साईं, अवां इलाही बहितरीनु कमु कयो पिया वंस अगेन ऐं वी आर डूइंग वेरी वेल, वेरी वेल। माशाल्लाह तमामु सुठी आहे। असां हींअर विज़िट कई ऐं हिते वॾी सहूलियत आहे। माशाल्लाह हिते सुठो कमु हले पियो ऐं अलाह कंदो हिनखे इंशाल्लाह कामयाबु थींदी। ज़बरदस्त, असांखे हिते अची ॾाढी ख़ुशी थी ऐं अब्दुल रज़ाक भाउ असांखे मुमताज़ भाउ ॾाढी इज़त ॾिनी ऐं दौरो कयो असां ऑफिस ॾिठी, माशाल्लाह सुठी हिते फैसिलिटी आहे। इंशाल्लाह असां तवक़ा आहे अॻिते बि तव्हां ईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।